बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। सभु तारीफ़ूं अलाह पाक जे नाले सां जेको ॿिन्ही जहान जो मालिक ख़ालिक आहे। संजा उस्ताद साथियो, अॼु तव्हांजे साम्हूं मुखातिब आहियां ऐं तव्हांखे अर्ज़ु थो करियां त स्वता उथी जाग निंड न कजे एतिरी। उथियो, हीउ वक़्तु थो उथण जो, जागण जो थो। सिंध प्राइम मिनिस्टर तव्हांजो सर्विस स्ट्रक्चर गुज़िरियल साल वॾी जदोजहद खां पोइ सूबाई वज़ीर तइलीम साईं सरदार शाह पारां वज़ीर सिंध खां मंज़ूरु कराई, समरी मंज़ूरु कराई। सिंध प्राइम मिनिस्टर जी सर्विस स्ट्रक्चर समरी 78 सालनि जे वॾे तवील इंतज़ार खां पोइ पहिरियों दफ़ो मंज़ूरु थी। वज़ीर सिंध पारां बाख़्तियार सर्विस स्ट्रक्चर कमेटी सेक्रेटरी सर्विस जी सरबराही जोड़ी हुई। उन कमेटीअ 2 इजलास को ठाहिया ऐं कंहिं हथी मिनती न पई अचे की नेठि अलाह पाक जी मदद सां 17 जून 2025 ते सेक्रेटरी सर्विसिस जेको हींअर मौजूदु आहे साईं ग़ुलाम अली ब्रह्मानी साहिब जे सरबराही मुतफ़क़ा तौर ते 17 जून 2025 ते मुतफ़क़ा तौर ते सिंध प्राइम मिनिस्टर जी सर्विस खे मंज़ूरी ॾिनी। उन मंज़ूरी जी ख़बर जॾहिं सिंध उस्ताद खे पई त सिंध उस्ताद में ख़ुशी लहर छाइजी हुई। हिक ॿिए खे मुबारक जो सिलसिलो शुरू कयो हुयो त पहिरियों दफ़ो सूबाई वज़ीर तइलीम सरदार शाह जी कोशिशुनि ऐं PPE हुकूमत वज़ीर सिंध पारां प्राइम मिनिस्टर खे सर्विस मंज़ूरु मिलियो आहे। सर्विस स्ट्रक्चर जेका 17 जून 2025 ते मीटिंग हुन मिनिस्टर ऑफ मीटिंग जनाब चीफ सेक्रेटरी सिंध जी सही सां जारी कयो आहे। तक़रीबन लॻभॻि पूरो हिकिड़ो साल तइलीम खाते पारां उन ते वर्किंग कई हुई। फाइनेंशियल इम्प्लीकेशन समेत सभिनी शयुनि ते कुझु फाइनेंस खाते पारां क्यूरीज़ लॻाई हुई, जेके एतिराज़ वारिया हुआ उनखे लिख पढ़ कई हुई। नेठि बसि 2 महीना पहिरीं राति ॾींहुं सिंध प्राइम मिनिस्टर जी सर्विस स्ट्रक्चर समरी सेक्रेटरी तइलीम तरफ़ां सूबाई वज़ीर तइलीम साईं सरदार शाह जी सिफ़ारिश सां सेक्रेटरी फाइनेंस सिंध रवानी कई हुई। सेक्रेटरी फाइनेंस 2 महीननि खां रोके वेठो आहे। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं बि सिंध प्राइम मिनिस्टर खे जॾहिं का मराहत मिलंदी आहे त सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर फाइनेंस खातो एतिराज़ वारे विरहंदो या उस्तादनि ते एतिराज़ वारे विरहंदो, बेजा एतिराज़। असां वॾे इंतज़ार वॾे सब्र खां पोइ घणी सिफ़ारती नाता सिफ़ारती कोशिशूं कयूं पर हड़ हासिल न थियो। तारीख़ में पहिरियों त उहो सिंध प्राइम जो उस्ताद खे सर्विस स्ट्रक्चर जी मंज़ूरु थियल आहे, मंज़ूरी मिलियल आहे, वज़ीर तरफ़ां मंज़ूरी मिलियल आहे। बाख़्तियार कमेटी सर्विस स्ट्रक्चर कमेटी पारां मंज़ूरी मिलियल आहे। तइलीम खातो ऐं पहिरियों दफ़ो तइलीम खातो प्राइम मिनिस्टर जी वकालत कंदे असां सभु हिकु पेज ते बीठल आहियूं, पर फाइनेंस खातो होड ते बरक़रार आहे, बेजा होड ते बरक़रार आहे। का बि फाइनेंशियल इम्प्लीकेशन न आहे। हरू ज़िद करे वेठा पोइ मजबूर थी असां वज़ीर खे बि ख़त लिखियो, असां जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि ख़त लिखियासीं, असां सूबाई वज़ीर तइलीम खे बि ख़त लिखियो, असां चीफ सेक्रेटरी खे बि ख़त लिखियो, असां सेक्रेटरी फाइनेंस खे बि ख़त लिखिया, असां सेक्रेटरी तइलीम खे बि दाऊं ॾिनियूं, मगर को बि खड़ ते लिंद कयो, का बि सुनवाई न थी। मजबूर थी असां जो मिलियल हक़, जेको असांजो हक़ मिलियल आहे उनखे फॿाइण जे लाइ फाइनेंस खातो रोज़ नवां एतिराज़ वारे वेठो आहे। मजबूर थी अॼु संजा उस्ताद पूरी सिंध में अॼु खां तहरीक जो पेट लफ़्ता पारां सिर्फ़ु सर्विस स्ट्रक्चर जी नोटिफिकेशन जे लाइ मंज़ूरी हुनजी मिलियल आहे। कुझु दोस्त हरू सोशल मीडिया ते एतिराज़ था कनि, बाबा महिरबानी करियो अचो सभु ॿारयूं पाण में गॾिजी हिन पंहिंजे हक़ जे लाइ जेको 78 साल जे तवील इंतज़ार खां पोइ सिंध जे सभिनी जेके बि सिंध जा सरकारी खाता सभिनी जा सर्विस स्ट्रक्चर सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर जो को बि सर्विस स्ट्रक्चर मुस्तक़बिल न आहे। पहिरियों दफ़ो वज़ीर सिंध तरफ़ां सिंध प्राइम मिनिस्टर खे सर्विस स्ट्रक्चर जी मंज़ूरी मिली आहे, जेको असां हक़ गज़ब करणु कोन था। अॼु खां ऐं सॼी सिंध जे पंहिंजे तंज़ीम दोस्तनि तलके जे उहिदेदारनि, टाउन जे उहिदेदारनि, सिटी जे उहिदेदारनि, ज़िले जे उहिदेदारनि, डिवीज़न जे उहिदेदारनि ऐं मर्कज़ी उहिदेदारनि समेत सॼी हर उन उस्ताद खे अपील थो कयां, गुज़ार थो करे अॼु खां तव्हां पंहिंजे सयुनि सां हिन मुंहिंजी वीडियो रिकॉर्डिंग सां गॾु उनजो नमूनो मूं रखी छॾियो आहे त पंहिंजे स्कूल जो नालो, पंहिंजो नालो, स्कूल जो सीमिज़ कोड, तइलको ज़िलो ऐं सही जे हेठां तारीख़ लाज़िमी लॻाइजो। तव्हां इहे सयूं करे 5 इदारानि मोकिलियूं आहिनि।
5 शख़्सनि सां मोकिली। हिकिड़ो आहे जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी, जंहिंजी एड्रेस आहे बिलावल हाउस, क्लिफ्टन, कराची। ॿियो तव्हांखे ख़त रवानो करिणो आहे सैयद मुराद अली शाह, वज़ीर सिंध, सेम हाउस, कराची। टियों ख़त मोकिलणो आहे जनाब चीफ सेक्रेटरी सिंध, सिंध सेक्रेटरीट, कराची। ऐं उन खां पोइ सूबाई सेक्रेटरी तइलीम सिंध, तुगलक हाउस, फर्स्ट फ्लोर, सिंध सेक्रेटरीट, कराची। ऐं मूंखे साईं सरदार जे वसीले जो नालो सभिनी खां अहम अथव सैयद सरदार अली शाह, सिंध सेक्रेटरीट, सूबाई वज़ीर तइलीम सिंध, सिंध सेक्रेटरीट, कराची। इनखे लाज़िमी मोकिलिजो। जेकॾहिं तव्हां हर ज़िलो ऐं तर्क सिटी वारा पंहिंजूं जनरल पार्टियूं कोठाइनि, उन्हनि जनरल पार्टी में तव्हां कोशिशि करे उते सेवियूं करायो। न त हर उस्ताद जेको अकुल सिंगल उस्ताद आहे उनखे पोइ अपील थो करे ख़ुदारा तव्हां इन जूं 5 कापियूं कराए पंहिंजो नालो लिखी सही करे। ऐं जेकॾहिं भले हिकु उस्ताद हुजे या स्कूल में 20 उस्ताद आहिनि, हर उस्ताद, मेरे बहन टीचर, मेरे भाई टीचर पे ये लाजम फ़र्ज़ है कि हर टीचर, हर स्कूल का टीचर जहाँ तक तंजीम में नुमाइंदे नहीं पहुँच सकते, वो अपना फ़र्ज़ समझ के अपने हक़ के लिए, अपने सर्विस के लिए, अपने मुस्तक़बिल के लिए, अपने रोज़गार के लिए, जो 11, 12, 13 तारीख को हमने ये पूरी सिंध के असादा, प्राइमरी असादा साइन करके बिलावल हाउस, सीएम हाउस, मिनिस्टर एजुकेशन, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी एजुकेशन लाजिमी इरसाल करे। ये आप पोस्ट ऑफिस जाओगे, वहाँ पे 20 रुपये का लिफाफा आपको मिलेगा। अगर आप उसको जल्दी भेजना चाहें तो रजिस्ट्री करें, सिर्फ 7 रुपये की पोस्ट ऑफिस में रजिस्ट्री होते, उस लिफाफे के जरिए आप भेज सकते। किसी महंगी कोरियर करने की ज़रूरत नहीं। आज से सिंध के असादा की तहरीक शुरू हो चुकी है। 11, 12, 13 तारीख को आप सबको मोदबाना गुजारिश है, आइए अपने हक़ के लिए जो हमें वज़ीर सिंध की तरफ से, सूबाई वज़ीर तइलीम की तरफ से हक़ मिला है, उसको गज़ब करने के लिए हम फाइनेंस को नहीं छोड़ेंगे। आज से ये तहरीक शुरू हो गई है। जब तक सिंध के असादा के सर्विस हिस्ट्री का नोटिफिकेशन नहीं निकलेगा, ये एहतजाज जदोजहद जारी रहेगी। इस मौके पे मैं बिलावल भुट्टो ज़रदारी को गुजारिश करता हूँ, 78 साल के बाद सूबाई वज़ीर तइलीम की कोशिशों से वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह ने सिंध के प्राइमरी असादा के सर्विस हिस्ट्री की बाकायदा मंजूरी दी और कानूनी तौर पर सर्विस हिस्ट्री की कमेटी ने मंजूरी दी, जिसमें फाइनेंस का नुमाइंदा भी बैठा हुआ था। लेकिन फाइनेंस वाले सफ़ेद हाथी बन के सिंध के प्राइमरी असादा का हक गज़ब करना चाहते, वो हम गज़ब करने नहीं देते। खुदारा इनको आप इसका फौरी तौर पर नोटिस लेके 1.25 लाख प्राइमरी असादा मीन्स 1.25 लाख खानदान उसकी मालकी करे और हमें अपना हक दे। दूसरी सूरत में हम मजबूर हैं, क्योंकि अपने हक के लिए जो हमें 78 साल के बाद, इसके लिए हम लड़ेंगे, इसके लिए हम झगड़ेंगे, इसके लिए हम जदोजहद करेंगे। आज से सिंध के असादा दस्तखती मुहिम शुरू करें, इंशाअल्लाह अल्लाह ने चाहा तो ये तहरीक कामयाब होगी। ये हमारा हक है, ये हमारा जायज़ हक है, न किसी के खिलाफ है। ये तहरीक ये अपने हक के लिए जो हमें वज़ीर ने दिया उसको हम लेके रहेंगे इंशाअल्लाह। अल्लाह हम सबका निगहबान होगा। हिम्मत बंदो मदद खुदा, बेहिम्मत बंदो बेदार खुदा। अस्सलाम वालेकुम जी उस्ताद।